सभिनी मग़वियनि खे ऋतिक कुमार खे अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। छा तव्हांजो चवणु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं जीअं त ही दौर तमामु सिंधियुनि जे लाइ ऐं ग़रीब माण्हुनि जे लाइ ऐं दीवाननि जे लाइ तमामु ॾुखो गुज़रे थो पियो ऐं सिंध सां त ख़ासि करे घोटकी सां तमामु ॼाणी वाणी हिकिड़ो ज़ुल्म जी इंतिहा कई वई आहे। हर आए ॾींहुं को न को असांजो मारूड़ो नंढो हुजे या वॾो हुजे या दीवान बिरादरी हुजे, इहे जेके आहिनि अगवा थियनि था पिया ऐं जेसि ताईं भोंग नथो ॾिनो वञे उन्हनि जा लाश जेके आहिनि उहे मिलनि था पिया। हाणे कुझु ॾींहं अॻु में उबाड़े मां बि खयां ऐं सीपेक ते बि मसइला थिया ऐं हींअर कुझु ॾींहं अॻु में 3 माण्हू जेके आहिनि खणिजी विया। जलवाणी साहिबु हुयो, अख़्तर अली लिगारी हुयो ऐं रीतक कुमार हुयो ऐं ॿिया माण्हू त जेके आहिनि उहे वरी वीचारा सरहंदी वारा हुया, उहे मजबूरनि पंहिंजो जेको अधु पैसा भरे वग़ैरह उहे जेके आज़ादु थी विया आहिनि। हाणे ज़ुल्म आहे ग़रीबनि सां जेके न भोंग जो पैसो ॾेई सघनि था पिया ऐं न वरी जेको आहे ॿिया उन्हनि खे रिसोर्सिस आहिनि। जॾहिं त असांजी जेका आहे हुकूमत आहे, सिंध गवर्नमेंट हुजे या असांजो ख़ासि करे SP साहिबु हुजे, उहो जेको आहे बिल्कुलु फेल वियो आहे। तंहिं करे असीं मुतालबो कयूं था पिया त रीतक कुमार हुजे, ॿिया जेके बि अगवा थी विया आहिनि उन्हनि खे बाहिफ़ाज़ आज़ादु करायो वञे ऐं हीअ जेको एहतिजाज आहे बिल्कुलु जेको आहे त सही तरीक़े सां ऐं जाइज़ आहे। ऐं जेकॾहिं असीं ॿार जे नुमाइंदा ऐं प्रेसिडेंट आहियां, साईं जॉइंट सेक्रेटरी आहे, मंसूर साहिबु वाइस प्रेसिडेंट आहिनि ऐं वरियाम साहिबु असांजे जेके मेंबर मैनेजमेंट कमेटी जा आहिनि पिया, असीं हर वक़्तु संगत सां गॾु आहियूं ऐं जेसि ताईं हीअ मुग़वी आज़ादु न कया वेंदा असीं तो सां गॾु आहियूं ऐं हर तरीक़े सां मुतालबो करूं था पिया SP खां त रीतक कुमार खे ऐं ॿिया जेके बि मुग़वी आहिनि उन्हनि खे बाज़ियाब करायो वञे। जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त घोटकी ज़िलो जेको आहे उहो सनअती तरीक़े सां कराची खां पोइ 2 नंबर ते रेवेन्यू ॾिए थो पियो ऐं घोटकी ज़िले जो अमन अमान जेको आहे इहो हथ सां ख़राबु कयो पियो वञे। जीअं असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि घोटकी जे अवाम जा, उहो जेको असांजे घोटकी अवाम जो शऊर आहे उनखे इन पासे धिकियो पियो वञे त जीअं असां इन्हनि कंपनीज़ खां FFCs खां गैस कंपनीज़ खां पंहिंजो जेको हक़ु आहे उहो वठी न सघूं। घोटकी ज़िले सां हीउ जेको वेदन कयो पियो वञे इहो सिर्फ़ु कामोराशाही पंहिंजा पेट भरण जे लाइ करे रहिया आहिनि ऐं हरू भरू इहे गैंग्स ठाहे उन्हनि जे हथां असांजा ग़रीब शहरी जेके आहिनि उहे अगवा कराया पिया वञनि। एतिरे क़दुरु जो अॻे ॾींहुं घोटकी में वारदात थी आहे, जेके घर में सुम्हिया पिया उते घर में अची करे उन्हनि खे अगवा कयो वियो आहे। हीअ खाना जंगी वारो माहौल पैदा कयो पियो वञे घोटकी ज़िले में ऐं सिर्फ़ु हीअ जेके कंपनीज़ जा अरबे रुपया आहिनि उहे जेके आहिनि जीअं घोटकी ज़िले ते ख़र्च नथी सघनि ऐं हू पंहिंजा पेट भरे सघनि। तंहिंजे करे असां हीअ एहतिजाज जेको शुरू कयो आहे पंहिंजो शहरियुनि तरफ़ां, जंहिंमें नसरुल्लाह साहिब जो ख़ासि किरदारु आहे ऐं हीअ हिकु स्टार्ट आहे ऐं इंशाअल्लाह असां सां गॾु एतिरी दुनिया गॾु थी वेंदी, पूरो घोटकी शऊर बाशूर अवाम असां सां गॾु थी वेंदो हिन एहतिजाज में, जो असांजा इहे जेके कामोराशाही आहिनि, इहे जेके अफ़सर्स आहिनि, इहे मजबूर थी पवंदा त हू अमन अमान बहाल कराए सघनि ऐं जेके हीअ गैंग्स जेके आहिनि हथ ठोकियूं गैंग्स जेके हिननि जूं तयारु कयल आहिनि, जेके जिन खे हीअ हथियार पहुचाए रहिया आहिनि, कीअं था हथियार पहुचनि उन्हनि वटि, मतिलबु इहे ई पहुचाए रहिया आहिनि उन्हनि वटि हथियार। हीअ मजबूर थी पवंदा त इहे गैंग्स इहे ख़तमु करनि ऐं असां शामिलु आहियूं सॼे इन घोटकी जे अवाम सां, पंहिंजे घोटकी जे मुग़वियनि सां जेके अगवा कया विया आहिनि ऐं ऋतिक कुमार ऐं ॿिया जेके अगवा थी विया जेके भुंग भरे मोटी आया आहिनि, असां जूं हमदर्दियूं उन्हनि सां गॾु आहिनि ऐं असां मीरपुर माथलो ॿार तरफ़ां हर क़िस्म जो ताउन, हर क़िस्म जी हर जॻह ते एहतिजाज ऐं जिते जिते ज़रूरत पवंदी कोर्टनि में असां हमेशह गॾु आहियूं। मां त चवंदुसि जेको हीउ असांजो घोटकी ज़िले मां जेके नौजवान गुम था कया वञनि में सिधी सही रियासत मुलवस आहे, छो जो रियासत ई वॾेरनि खे फ्री हैंड कयो आहे, रियासत ई धाड़ियनि खे फ्री हैंड कयो आहे। इन जे करे त सिंध में घोटकी ज़िलो 2 नंबर ते टैक्स ॾिए थो ऐं जेके 5 अरब असांजे घोटकी हवाले सां उजी कंदा विया उहे बि गड़काए जेको आहे त वॾेरनि ऐं मिली भगत करे पंजाब स्टेट जा माण्हू DCP पंजाबी विहारनि था, AC पंजाबी विहारनि था, जीअं मतिलबु जेको आहे त इस्लामी तौरु ईअं लॻे थो घोटकी पंजाब जो हिसो हुजे। उहे पैसा गॾु खाइण जीअं सिंध जो शऊर, घोटकी जो शऊर
उन मामलनि ते मां सॼी माण्हुनि जे जेको दुख सुख जे लाइ तरक़ी जे लाइ ज़िले जी तरक़ी लाइ न थी सघे असांखे हटकनि ॾींहुं हथ सां जेको आहे बदनामी करे दाड़ियल पैदा करे उनखे हथियार पाण सप्लाई कनि था हर शइ पाण था कनि उनजे वरी जेको आहे त बुनियाद में वरी जेको आहे असां नंढपण खां इहो ॾिसंदा था अचूं त जंहिंमहिल कणिक जी मौसम ईंदी आहे हर को रेट जो बहानो करे कणिक खणी मोटींदा आहिनि जेके हितां जा जेको आहे त अलमदार आहिनि SP आहे IG खां वठी सभु बजट था खाइनि इहे सिंसियर त असांजे हिन माण्हू त आहिनि ई कोन था असांजो माण्हू अॻुवा थिए थो हुनखे बाज़ाब कराइजे असां मीर पातल ॿार तरफ़ां असां जेको आहे नसुला भाई सां गॾु हूंदासीं ऐं जेको बि घोटकी ज़िले जो बदनमी आहे हिनमें सॼो असां मुल्क में रियासत खे सम्झूं था छो जे रियासत जी ज़िम्मेवारी आहे असांखे अमन जेको आहे मुहैया करे ॾियणु असांखे सिक्योरिटी ॾियणु छो जे असां रियासत असां ठाही आहे रियासत असांखे न ठाहियो आहे रियासत जी ज़िम्मेवारी आहे असांखे प्रोटेक्शन करणु रियासत नाकाम वई आहे हिन प्रोटेक्शन में हथ गॾनि त माण्हू पंहिंजा पाण जेको आहे त हर शइ करे ॾेखारंदा माण्हू अॻुवा जेके आहिनि थियल वापसि आणे सघनि था असां SSP घोटकी खे जेको आहे हिन प्लेटफॉर्म जे थ्रू इहो चिता था ॾियूं IG सिंध खे ऐं जेके एजेंसी इदारा आहिनि उहे ॿियनि मुल्कनि मां छा रहंदा असांजे माण्हुनि जी हिफ़ाज़त नथा करे सघनि इन मसइले थ्रू भली मीडिया ते ॿुधनि मूं ते FIR करे अचनि त बाबा हीउ ॻाल्हाए थो रियासती इदारे ख़िलाफ़ अड़े बाबा न हल तव्हां छो छा कयो हिन दुनिया में मुल्क में तव्हां बजट खाओ था सॼे मुल्क कारोबार ते जेको आहे हावी आहियो असांजे माण्हू तफ़ नथा करे सघो त पोइ तव्हां जहिड़ो न हल पोइ दुनिया में किथे कोन्हे जीअं जी असांजी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जीअं सिंध जी लतीफ़ मां मीरपुर माथेलो बार जे वकील साहिबान सदर साहब सीनियर नायब सदर ऐं ॿियनि उहिदेदारनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके ऋतिक कुमार समेत ॿियनि मक़वियुनि जी बादियाबी लाइ कल्ह खां असांजो साथ ॾियनि पिया कल्ह खोड़ सारा वकील दोस्तनि हिननि मोकिलिया हुया पंहिंजा मेंबर मोकिलिया हुया अॼु ई अॻवान पाण आया आहिनि हीउ असांजो हौसलो आहिनि हिननि खां सवाइ असां कुझु बि न आहियूं मां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो जेके बि दोस्त लाइव ॾिसंदड़ आहिनि या घोटकी ज़िले जी बाशऊर अवाम आहे या सियासी समाजी क़ौम परस्त तंज़ीमूं आहिनि शागिर्द आहिनि उस्ताद आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कयां थो जो ऋतिक कुमार समेत ॿियनि मक़वियुनि जी बादियाबी लाइ लॻल असांजे एहतिजाजी धरणे में असांजो साथ ॾियनि त जीअं सभिनी मक़वियुनि खे फौरी तौर बादियाब कराए सघिजे घोटकी ज़िले में अमन अमान क़ाइमु कराए सघिजे ऑपरेशन कराए दाड़ेलनि जो ख़ात्मो कराए सघिजे ऋतिक कुमार खे सभिनी मक़वियुनि खे ऋतिक कुमार खे सभिनी मक़वियुनि खे